बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चां थो। मां यानून सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर ऐसे राइट आहे, ऐसे ऑन अल्लामा इक़बाल 100 वर्ड्स। जेको पंहिंजो अॼु जो लेक्चर आहे अल्लामा इक़बाल ते 100 लफ़्ज़नि जो वॾो हिकिड़ो ऐसे आहे, मज़मून आहे। अॼु पाण उहो पढ़ंदासीं जेको सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ जेको इंटरव्यू में सुवाल कयो वेंदो उन मां कोई बि हिकु ई थी सघे थो। इन जे लाइ पाण हिननि खे पढ़ंदासीं। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कनि, लाइक कनि, शेयर कनि, कमेंट्स कनि ऐं असांखे सुठो रिस्पॉन्स कनि। थैंक यू। हाणे अचूं था बिना देर जे पाण पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अच्छा, हीउ जेको एसे आहे इहो 3 लैंग्वेज ते मूं रखियो आहे। इंग्लिश में, उन खां बाद में उर्दू, वरी पोइ सिंधी में बि आहे। ठीकु आहे। अल्लामा इक़बाल वाज़ अ फेमस पोइट ऑफ पाकिस्तान। अल्लामा हिकु मशहूरु पाकिस्तान जो शाइर आहे। ही वाज़ बोर्न इन 1877 in the city of सियालकोट। हीअ सियालकोट में ॼाओ 1877 में। हिज पोइट्री इज़ लव्ड बाय मैनी पीपुल। हिन जी शाइरीअ खे केतिरा ई माण्हू पसंदि कंदा आहिनि। ठीकु आहे। ही रोट अबाउट थिंग्स लाइक सेल्फ स्टेम एंड यूनाइटी। हिन जे बारे में जेको लिखियो आहे, लिखण जे बारे में यूनाइटी ऐं सेल्फ स्टेम मतिलबु माण्हुनि जे पंहिंजे पाण जे लाइ तमामु बहितरीनु लिखियो आहे। अल्लामा इक़बाल वांटेड मुस्लिम टू हैव दियर ऑन कंट्री। अल्लामा इक़बाल चाहींदो हो त असांजी हिकु मुस्लिम कंट्री ऐं ऑन मतिलबु हिकु अलॻि सां कंट्री हुजे। हिज आइडियाज़ हेल्पेड इन द करेक्शन ऑफ पाकिस्तान। हिन काफ़ी मदद कई ऐं मशवरा ॾिना पाकिस्तान जे मामलनि में, करेक्शन माना सही करण में। सम ऑफ द फेमस पोइम्स आर शिकवा एंड जवाब शिकवा। हिन जा जेके मतिलबु फेमस जेके मतिलबु पोइटर जेके शयूं आहिनि, किताब जेके चइजनि, उहे शिकवा ऐं जवाब शिकवा। दीज पोइम्स टॉक अबाउट द स्ट्रगल ऑफ मुस्लिम। हिन जेको पोइम शाइर में ॻाल्हायो आहे उहो मतिलबु स्ट्रगल, जदोजहद जे बारे में ॻाल्हायो आहे। अल्लामा इक़बाल पोइट्री इंस्पायर्स पीपुल विथ मैसेज ऑफ सेल्फ कॉन्फिडेंस एंड यूनाइटी। अल्लामा इक़बाल पंहिंजी शाइरीअ में जेको चयो आहे, जंहिंजे करे माण्हू एक्सपायर थिया आहिनि, मतिलबु जंहिंजे करे शाइरी ॿुधंदा आहिनि या सम्झंदा आहिनि, उहो माण्हुनि खे कॉन्फिडेंस मतिलबु माण्हुनि खे अॻियां अचण जे लाइ ऐं माण्हुनि खे पंहिंजो फ़ैसिलो राइट सही वठण जे लाइ पोइट्रियुनि में शाइरीनि में चयो अल्लामा इक़बाल। ऐं अल्लामा इक़बाल सुठो हिकिड़ो मतिलबु बहितरीनु राइटर जे अलावा हिकिड़ो छा चइबो आहे, ॻाल्हाईंदड़ हुयो, शख़्स हुयो, सुठियूं तक़रीरूं कंदो हुयो। हीज़ आइडियाज़ प्लेड एन इम्पोर्टेंट रूल इन द एस्टेब्लिशमेंट ऑफ पाकिस्तान। हीउ जेको मतिलबु पंहिंजा आइडिया प्ले कंदो हो, मतिलबु ॾेखारींदो हो, ज़ाहिर कंदो हो ऐं अहम रूल पिणु एस्टेब्लिशमेंट जे साम्हूं रखंदो हो। पाकिस्तान जेकी एस्टेब्लिशमेंट हूंदी हुई उन जे साम्हूं रखंदो त भाई हीउ तरीक़ेकार हुजणु घुरिजे। ठीकु आहे। उन खां बाद में चऊं था कि इवन टूडे पीपुल एडमायर अल्लामा इक़बाल ऑफ द पोइट्री इन हिज आइडियाज़। अल्लामा इक़बाल मतिलबु अॼु जे ॾींहं ताईं बि पाण हुनखे सुठो हिकिड़ो शाइर या पाण खे उनखे क़ौमी शाइर बि सम्झूं था ऐं हुनजा आइडिया या हुनजो जेको ॻाल्हि जेके मशवरा ॾिनल उहे बि अमल कयूं था ऐं उन्हनि ते पाण मञूं बि था। ही इज़ एन इम्पोर्टेंट फिगर इन द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान। ही हिकु अहम शइ निशानी आहे पाकिस्तान जी। ठीकु आहे। हिनखे पाण चवंदा आहियूं न, अल्लामा इक़बाल क़ौमी शाइर बि आहे। ठीकु आहे। त फिगर इम्पोर्टेंट फिगर हिस्ट्री ऑफ पाकिस्तान, सो इन शइ खे ज़ाहिर करे थो। अचूं था पाण हाणे उर्दू जे तरफ़। ठीक है, यहाँ उर्दू अच्छी हो। अल्लामा इकबाल पर मजमून 100 अल्फाज पर। अल्लामा इकबाल पाकिस्तान के मशहूर शायर थे। आप 1877 ईस्वी में सियालकोट शहर में पैदा हुए। उनकी शायरी को बहुत से लोग पसंद करते हैं। उन्होंने खुद एतमादी और इत्तेहाद जैसी चीज़ों के बारे में लिखा। अल्लामा इकबाल चाहते थे कि मुसलमानों का अपना मुल्क हो। उनके नज़रियात ने पाकिस्तान की तामीर में मदद की। उनके चंद मशहूर नज़में शिकवा और जवाब शिकवा हैं। ये इशार मुसलमानों की जदोजहद की बाबत करते हैं। अल्लामा इकबाल की शायर लोगों को खुद एतमादी और इत्तेहाद के पैगाम से मुतासिर करती है। इनके नज़रियात ने क़याम पाकिस्तान में अहम किरदार अदा किया। आज भी लोग अल्लामा इकबाल की शायरी और उनके ख़यालात के मुतारिफ़ हैं।
वो पाकिस्तान का तारीख़ की अहम शख़्सियत है। ठीक थी वियो। इहो हो उर्दू जो। हाणे पाण अचूं था वरी सिंधी वारे पोर्शन ते। सिंधी में आहे अल्लामा इक़बाल ते मज़मून 100 लफ़्ज़नि ते। अल्लामा इक़बाल पाकिस्तान जो मशहूरु शाइर हो। संदसि जनम 1877 ईस्वी में सियालकोट शहर में थियो। संदसि शाइरी केतिरनि ई माण्हुनि खे पसंदि आहे। हिन ख़ुदि एतमादी ऐं इताद जे शयुनि बाबति लिखियो। अल्लामा इक़बाल चाहे थो त मुस्लमान खे पंहिंजो मुल्क हुजे। संदसि ख़्यालनि पाकिस्तान जी क़याम में मदद कई। संदसि मशहूरु नज़मनि मां कुझु शिकवा ऐं जवाब शिकवा आहिनि। उहे शाइर मुस्लमाननि जे जदोजहद जी ॻाल्हि कनि था। अल्लामा इक़बाल जी शाइरी माण्हुनि खे ख़ुदि एतमादी जो पैगाम ॾिए थी। पाकिस्तान जे क़याम संदसि ख़्यालनि जो अहम किरदारु कयो। अॼु बि माण्हू अल्लामा इक़बाल संदसि शाइरी ऐं संदसि ख़्यालनि जी साराह कनि था। पोइ पाकिस्तान जी तारीख़ में अहम शख़्सियत आहे। हीअ अल्लामा इक़बाल ते। मिलंदासीं वरी कंहिं नएं टॉपिक ते। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच।